थी वियो आहे। तव्हां सभिनी खे मोकल आहे। सालाराम कुछ ॾींहंनि में असां यूनिवर्सिटी छॾे ॻोठ हलंदासीं। पोइ त हुते मिलणु ॾाढो ॾुखियो आहे। तूं ठीक थी चए सपना, तुझे मिलण खां सवा कीअं रही सघंदुमि? सालार मूंसां बि साॻी हालत आहे, पर करे बि छा था सघूं। घोट त वापसि वञिणो आहे न। को अहिड़ो तरीक़ो कयूं जो पाण हिकु थी वञूं। मां सम्झां थी सालार, पर पाण जाइज़ कमु कंदासीं, छो त नाजाइज़ कमु करण वारा कॾहिं बि मंज़र न आहिनि माणींदा। सपना मुंहिंजी पारत हुजे, तूं हिकु ॻोठ जी वॾेरी ऐं मां ॻोठ जो हिकु ग़रीब। भली सब यार करे असां हिकिड़ो यार बणायो महाजी लाइक खुश आहियां रब सुहिणो जोड़ मिलायो। पंहिंजो हिकिड़ो ई यारा माण्हू भले सभु यार कनि पंहिंजो हिकिड़ो ई यारा हिन खे दिलि ॾियणु हुन खे दिलि ॾियणु हिन खे दिलि ॾियणु हुन खे दिलि ॾियणु इहो हूंदो कारोबार आहे। पंहिंजो हिकिड़ो ई यारा माण्हू भले सभु यार कनि पंहिंजो हिकिड़ो ई यारा माण्हू भले सभु यार कनि पंहिंजो हिकिड़ो ई यारा हिन
हिकिड़ो ई यारा हिन खे दिल ॾियण हुन खे दिल ॾियण हिन खे दिल ॾियण हुन खे दिल ॾियण इहो हूंदो कारोबार आ पंहिंजो हिकिड़ो ई यारा माण्हू भले सभु यार कनि पंहिंजो हिकिड़ो ई यारा सालार तव्हां हिते बीठा हो क्लास जो टाइम थियो आहे हलो त हलो बाबा साईं तव्हां हिकिड़ी ख़बर आंदी अथमि वरी कहिड़ी ख़बर आंदी अथई कमदार बाबा साईं इहो मास्तर निसार कोन थो मुड़े वरी स्कूल खोले ॿार पढ़ाए थो हिन मास्तर जी हा मजाल जो असांजी मना जे बावजूद बि स्कूल खोलियो अथसि इन जी सज़ा इन मास्तर निसार खे ज़रूर मिलंदी जेका सॼो ॻोठ ॾिसंदो आदा साईं हिन असांजे हुकुम खे पुठी ॾिनी आहे ऐं पंहिंजे लाइ सज़ा पकी कई अथसि हा बाबल हा सज़ा मिलंदसि तॾहिं हिन इमरा खे होश ईंदो होश ने मास्तर निसार जा हमेशह ला उॾारे छॾींदुसि छो त रोशन खान जहिड़ी रांदि केरु खेॾे हा बाबा साईं हिनखे ॿुधाइणो पवंदो त असांजी दहशत छा आहे छो त जेको बि असांजो चवणु नाहे वठंदो उन सां अहिड़ी कंदा आहियूं जो हुनखे ॻोठ जा कुता बि न सुञाणनि हा हिन मास्तर सां बि अहिड़ी हालत कंदासीं अंदर तूं वञ मास्तर जे भाउ दरिया खान खे वठी अच वञ पहिरीं बि पाणी दरिया खान सां कयूं ऐं ॿुधायूं हुनखे त रोशन खान जहिड़ी रांदि केरु खेॾे तारिक कंहिं माण्हू सां आख़िर एतिरो प्यार छो थींदो आहे इहो तूं पंहिंजी दिलि खां पुछ प्यार एतिरो छो थींदो आहे तारिक मुंहिंजो अवल ऐं आख़िरी तूं ई आहीं तोसां त सभु दिलि जूं तारूं जुड़ियल आहिनि ऐं मुंहिंजो तो में साह आहे ज़या मुंहिंजो जीअण माण्हू तोसां आहे तुंहिंजो साथ मिली वियो ॼण मूंखे सभु कुझु मिली वियो मुंहिंजूं त सभु मुरादूं पूरियूं थी वयूं दुआ आहे त पंहिंजो साथ सलामत हुजे हबीब पुट सालारा जी का फोन आई आहे त कॾहिं थो अचे हा बाबा तमामु जल्दी ईंदो ऐं ॿियो त सालार भाउ जा इम्तिहान बि हलण वारा आहिनि बाबा जा सालार अचे वॾो ऑफिसर थी वञे पोइ असांजा सभु दुख दूर थी वेंदा हा पुट कबीर मुंहिंजी ज़िंदगीअ जो वॾे में वॾो ख़्वाबु इहो ई आहे त सालार वॾो ऑफिसर थिए ऐं मुंहिंजी अखियुनि जे अॻियां अचे इंशाअल्लाह अलाह कंदो बाबा इहो तुंहिंजे दिलि जो ख़्वाबु ज़रूरु पूरो थींदो पोइ असां हिन ॻोठ में ॻाट ऊचो करे घुमंदासीं हा पुट कबीर उहो ॾींहुं रब जल्दी आणींदो बा दरिया खान तोखे रेस रोशन खान घुरायो आहे कमदार कहिड़ो मूं ग़रीब में तुंहिंजे वॾेरे जो कमु फाथो आहे इहो जॾहिं तूं वॾेरे सां मिलंदे तॾहिं ख़बर पवंदई मूंखे का बि ख़बर कान्हे ठीकु आहे कमदार तूं हल मां पाण ई सुभाणे वॾेरे सां अची मिलंदुसि ठीकु आहे पोइ मां हाणे हलां थो अदा वॾेरे जो कहिड़ो कमु फाथो आहे तव्हां में ख़बर नाहे त छो घुरायो अथई वेंदुसि त ख़बर पइजी वेंदी अदा ज़ालिमनि ते एतबार न आहे उन्हनि जी न दोस्ती सुठी न दुश्मनी सुठी हा अदा मां त चवां थो हिन वॾेरनि ॾे वञो ई न जेकॾहिं न वेंदुसि न त वेतर कावड़बा इन लाइ वञणु ज़रूरी आहे पोइ ॾिसूं त छा थो थिए अदा वॾा तव्हां वॾा हो जीअं तव्हांखे बहितर लॻे अमीर अदे वॾे जी वॾी सोच आहे जेको बि कुझु कंदो बहितर हूंदो सुभाणे इहा ख़बर पइजी वेंदी त छा माजरा आहे ऐं वॾेरनि छो घुरायो आहे ज़ोया सां पंहिंजे दिलि जी ॻाल्हि कयां त ज़ोया मां तोसां केतिरी मोहबत कंदो आहियां पर छा कयां किथे नाराज़ न थी पई कबीर तूं ज़ोया घणनि ॾींहंनि खां पोइ घरां निकिती आहे हा कबीर बाबा चवंदा घर खां ॿाहिरि घटि निकिरंदी करे
छो कम आहे छा? न ज़ोया कम त कोन्हे, बसि ईअं ई तव्हां खां पुछियो। हाणे भला केॾांहुं पई वञे? मासी मोरा ॾांहुं वई हुयसि, हाणे घर थी वञा। पोइ भला मां तव्हांखे छॾे अचां? न कबीर, माण्हू छा चवंदा, मां पाण वञा थी। ख़बर पंहिंजी कानून जे मुहाफ़िज़नि खे ट्रिमिंटी कहिड़ी शइ आहे। ट्रिमिंटी हिन कार्रवाई खां पोइ पुलिस जूं वायूं पताल थी वेंदियूं, वायूं, छो त खानू पंहिंजे दुश्मन खे खुरड़ी ई कणाईंदो आहे। ट्रिमिंटी 3 मिंटनि में कार्रवाई करे हलियो वियो आहे, कंहिंमें दम जेको ट्रिमिंटीअ खे रोके। तॾहिं त सॼे इलाइक़े में असांजो नालो आहे, असांजो नालो। ऐं सॼो इलाइक़ो ट्रिमिंटी जो नालो ॿुधी दहशत में वठिजी वेंदो आहे। आख़िर असांजी बि का दहशत का घटि ॻाल्हि थोरई आहे। दहशत बि अहिड़ी तहिड़ी, जेकॾहिं कंहिंजे साम्हूं अचां त हुनजो हियां फाड़े विझां। हाणे ट्रिमिंटी जो नालो ई चङनि भलनि जे लाइ मौत आहे। दुश्मन लाइ दहमान आहे ट्रिमिंटी जो नालो। जिते ट्रिमिंटी पहुचे उते मेलो ई गुल। छा ख्याल आहे ट्रिमिंटी? हाणे त हलणु घुर्जे। हा खानू, तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, हाणे हलणु घुर्जे। ट्रिमिंटी 3 मिंटनि में कार्रवाई कंदो आहे, सभु कुझु दफ़न। इहो छोरो गुलाम जो पुट आहे न? जी जी रे सर, बिल्कुल इहो गुलामड़ूअ जो पुट आहे। असली सॼो मुल्क रही करे हो। 4 अखर अलाए छा पढ़ियो आहे, पाण खे छा थो सम्झे? हाणे न छोरे जी सॼी मगी असां लाहींदासीं, ॿुधई न कमदार? इन सालार जे मथे में धूड़ विझंदासीं त वरी जीअं केरु अहिड़ी गुस्ताखी न करे। निसार ॾे हाल हवाल बा, तुंहिंजो स्कूल कीअं थो हले? तमामु बहितरीन थो हले अदा, ऐं ॿार बि हाणे काफ़ी था अचनि। अदा निसार, मतिलबु त ॻोठ जे माण्हुनि में शहूर आयो आहे। अमीर, इहा सॼी महिनत अॾे निसार जी आहे, तॾहिं त ॻोठ जा माण्हू ॿार पढ़ण लाइ मोकिलीनि था। अदा असांखे तोते फ़कुरु आहे त तूं असांजो भाउ आहीं। मां अॼु जेको कुझु बि आहियां अदा, तव्हांजे करे आहियां। निसार भाउ, मां हिन ॻोठ में ॻाट ऊचो करे घुमंदो आहियां त मास्तर निसार जो भाउ आहियां, ऐं ॿियो त सुभाणे वॾेरनि बि घुरायो आहे। छो अदा, खेर में घुरायो अथई? अदा इहा ख़बर न आहे त अदा खे छो घुरायो अथऊं। उहो त मसइलो हूंदो, न त वॾेरी वारा अदे खे छो घुराईंदा। रब ख़ैर कदो अदा जबार, असां ग़रीब भला कंहिंजे कहिड़े कम ईंदासीं। इहा त वेंदुसि त ख़बर पवंदी न, फ़िलहाल त सिर्फ़ु ॻाल्हियूं करे सघूं था। अदा ऐं सम्झी वियो आहियां, वॾेरनि आख़िर तव्हांखे छो घुरायो आहे। सॼो मसइलो स्कूल खुलण जो ई हूंदो, ऐं स्कूल खुलण सां हुननि खे वॾी तकलीफ़ थी हूंदी। अफ़सोस जो अॼु ट्रिमिंटी खां दाव निकिरी वियो। ख़ैर आहे ट्रिमिंटी, ईअं थींदो रहंदो आहे। जल्द ॿियो शिकार कंदासीं संगत। शिकार बि अहिड़ो कंदासीं दुनिया ॾिसंदी। लाल हलो त कंहिं ॿिए शिकार जी ताड़ कयूं। अस्सलाम वालेकुम रोशन खान।
वालेकुम सलाम। वडेरा ख़ैर में याद कयो था। दरिया खान तुझे भाउ खे खुटीअ खयो आहे छा? मथे तूं नांगनि जे मिलण में हथ विझंदो? जो हुन स्कूल खोलियो आहे। वडेरा स्कूल खोले त मुंहिंजे भाउ सुठो कमु कयो, कसो कमु त नाहे कयो जो तव्हां कावड़िजो पिया। दरिया खान, इहो स्कूल असां बंदि करायो आहे ऐं असां नथा चाहियूं त हिन ॻोठ जा ॿार पढ़नि। जॾहिं त असां स्कूल बंदि करायो आहे ऐं असांजो बंदि करायल स्कूल खोलणु वॾो ॾोह आहे ऐं उन ॾोह जी सज़ा तुंहिंजे भाउ खे ज़रूरु मिलंदी। अड़े जॾहिं असां पढ़ूं था ॻोठारनि जो छा? ऐं हिन ॾोह जी सज़ा तुंहिंजे भाउ खे ज़रूरु मिलंदी। कंहिं बि माउ जे पुट में इहा जुरत न आहे जो मुंहिंजे भाउ खे हथु लाहे। कसम आहे पैदा करण वारे जो उन्हनि जूं बाहूं कटे छॾींदुसि, छो त मुंहिंजो नालो दरिया ख़ान आहे। दरिया ख़ान। खामोश! पंहिंजे गुस्ताख ज़बान खे लगाम ॾे, न त इहा ज़बान कटे कुतनि घड़ींदुसि। तूं वाहिद माण्हू आहीं जेको असांजे साम्हूं गुस्ताख ॿोली थो ॻाल्हाईं। ज़बान कटे छॾींदुसि। गुस्ताख कलामी कई आहे न कंदासीं, हर सिज खे सलामी कई आहे न कंदासीं। तव्हां छा था सम्झो त तव्हां पंहिंजो ॾाढ ॾेखारे असां ग़रीबनि खे ॾेयारींदव? दरिया खाना तो अञा असांजो ॾाढ ॾिठो किथे आहे? जेकॾहिं असां पंहिंजो ॾाढ ॾेखारियोसीं नी त तुंहिंजूं वायूं पताल थी वेंदियूं। तंहिं करे वञी पंहिंजे भाउ हिन मास्तर खे चयो त इज़त सां स्कूल बंदि करे, न त छा जुनेद मतां भुलिजी बि मुंहिंजे भाउ जो नालो खणो त मां पोइ विसारे वेहंदुसि त तव्हां ॻोठ जा वॾेरा आहियो। मां हाणे हलां थो, पर स्कूल बंदि कोन थींदो। दरिया ख़ान जे मथे में हो भरियल आहे। छो त असां मथे माणे जो पोइ कढणु खूब ॾेरींदा आहियूं। छो त रोशन खान जहिड़ी रांदि केरु खेॾे? सालार पुट, तूं पढ़ी करे मां ग़रीब जो कंधु मथे कयो आहे। बाबा ये सॼी महिनत अव्हां जी आहे जो अव्हां मूंखे पढ़ाए हिन मंज़िल ते पहुचायो आहे। सालार भाउ, बाबा जो ख्वाबु हुयो त तूं पढ़ी लिखी वॾो माण्हू थी। हाणे बाबा जो ख्वाबु तमामु जल्द पूरो थींदो। हा ता सालार, असां वॾी महिनत कंदा हुआसीं त जीअं तव्हांखे पढ़ण में काई बि तकलीफ़ न थिए। इन लाइ तोॾे जाम पैसो मोकिलींदा हुआसीं। बिल्कुलु भाउ कबीर, ऐं मां बि तव्हांजी महिनत खे राहे राहे थियणु न ॾींदुसि। सालार पुट, तूं पंहिंजे लाइ कुझु कर ऐं ॻोठ जे माण्हू जे लाइ कर त जीअं ॻोठ जा ॿार तो जीअं पढ़ी करे दुनिया सां कुल्हो कुल्हे में मिलाए हली सघनि। बाबा मां ॻोठ वारनि जे लाइ कुझु न कुझु ज़रूरु कंदुसि। सालार भाउ, असां सभिनी जो तुंहिंजे मथां नाज़ आहे। मालिक दर दुआ आहे त तूं वॾी बुलंदियुनि ते पहुचंदे। हा ॾाढी ॾहणो ऐं राति चवणु तरक़ी करें। मुंहिंजा भाउ, मां आहियां त तव्हां आहियो, छो त पाण त अलॻि त कोन आहियूं न। मुंहिंजा पुट जुड़ियो हुजे छल, अलाह को तो गुस्सो वाह न लॻंदो। गोया आज ॾाढो इंतज़ार कराई। इंतज़ार में ई त मज़ो अचे रहा। वो गीत ॿुधो अथई न, हर कमकार में ॿ चार मजबूरियूं, हिकिड़े प्यार में हज़ार मजबूरियूं। कहिड़ी मजबूरी अथई जो मूंसां मिलण लाइ बि वक़्तु कोन्हे? तारिक, ख़बर बि अथई तोसां मिलण जे लाइ मूंखे केतिरा बहाना करणा पवंदा आहिनि। सभु ख़बर अथमि, पर प्यार में सभु कुझु करिणो पवंदो आहे। कयां त सही पई न, तूं जीअं चवंदे तीअं कयां पई सरकार। तुझी जहिड़ी वेई लत सुहिणो माण्हू बेशक
कॾहिं आया आहियो यूनिवर्सिटी खां? अदारे सारा कल्ह ई आयो आहियां। तूं ॿुधाए तुंहिंजो स्कूल कीअं थो हले? स्कूल बिल्कुलु ठीकु पियो हले। काफ़ी ॿार बि पढ़ण लाइ अचनि था, पर यार वॾेरनि खे इहा ॻाल्हि पसंदि न आहे। यार निसार वॾेरनि जी उहा किरियल सोच आहे। नओं दौर थो हले, किथे खां किथे दुनिया पहुती आहे। बसि यार सालार, रब सम्झ ॾींदनि, बाक़ी आहे ॻाल्हि ॾाढी ॾुखी। ख़ैर जेको थींदो सुठो थींदो भाउ। सालार अच त हली, हाणे होटल ते चांहि बि पियूं, काफ़ी ॾींहंनि खां पोइ आयो आहियां। अदा तव्हां हिन इलाइक़े जा वारी वारसा आहियो, पोइ बि धाड़ेलनि मुंहिंजी गाॾी जो अघु अची वरितो। इहे केरु समाया आहिनि हिन दर में जंहिं एॾी जुरत कई आहे? अफ़सोस आहे अदा, अफ़सोस आहे। सपना तो ॻाल्हि कई न, हाणे अंदरि बाक़ी कमु असांजो। अदा इन लोफरनि खे सबक़ सेखारिजो त ॿीहर कॾहिं बि कंहिं न्याणी जो अघु अचे न वठनि। तुंहिंजी इहा मजाल जो असांजे नंगनि ते तो फायरिंग कई। रोशन खान, मूंखे इहा ख़बर कोन हुई त गाॾी में केरु आहे। मूं त पंहिंजो शिकार सम्झी उन्हनि जो पीछो कयो। छा तोखे ख़बर न आहे त हीअ जुए असांजी आहे? हिते असांजी इजाज़त सवा तूं कुझु बि नथो करे सघीं। अॻिते तोखां पुछी पोइ ई का कार्रवाई कबी, ईअं न रोशन खान? ॿुधायोसीं ॿीहर अहिड़ी गुस्ताखी न कंदो। एतिरी ख़बर हुजेसि न त असां केरु आहियूं। असां हितां जा वाली वारिस आहियूं। असांजे इलाइक़े में असांजी इजाज़त खां सवा पखी बि पर न छोड़ी सघे। बिल्कुलु जुनेद बाबा, तव्हां सोराणा सच था चओ। दिलि त चवे थी उनजो लाश कुतनि कावनि खां खाराया। कमदार, जेकॾहिं ॿीहर ईअं कयईं त मिटीअ जो मौत पको सम्झ। त रोशन खान जहिड़ी रांदि केरु खेॾे? वॾो आयो असां ते तहमान करण वारो, असांजे गाॾीअ जो अघु छो झलियो? पंहिंजनि औरतुनि जो एतिरो ख़्यालु अथनि, बाक़ी ॿियनि जूं औरतूं न आहिनि। क्रिमिंटी, इहे वॾेरा ॿियनि जी इज़त खे इज़त सम्झंदा ई न आहिनि। ॼण ॿियनि जी का इज़त ई न आहे। पंहिंजे औरतुनि जे करे असांखे दॿाइनि था, ॼण त असां उन्हनि जा गुलाम आहियूं। मुंहिंजो नालो बि बरकू आहे। बरकू बुल ॾियारींदो उन्हनि खे। असां बि उसूल जा पक्का आहियूं। अंधो मंडो मार, ॾींहं न खा। शानू, अंधा मंडा छो, चङा भला मारींदासीं। भागेल आहियूं, कार्रवाई न कंदासीं त ॿियो छा खाईंदासीं? दिमाग़ ख़राबु आहे रोशन खान जो, छो खानू पंहिंजे दुश्मन खे थोड़ी हिकु हणाईंदो आहे। हिकु दोस्तो, जेकॾहिं रोशन खान ईअं ॿीहर कयो न त पोइ हुन सां घटि कोन कबी। अस्सलाम वालेकुम। अदा निसार छा हाल आहे? ॿियो ख़ैर ख़ुशि लॻा पिया आहियो? यार मस्त निसार, जॾहिं मूंखे ख़बर पई सच मुझे ॾाढो ॾुख थियो। आख़िर वॾेरनि खे कहिड़ी तकलीफ़ आहे? जेकॾहिं ॻोठ में इल्म जी रोशनी थी ॿरे, अॼुकल्ह ॿारनि खे तव्हां पढ़ायो था, इहा त सुठी ॻाल्हि आहे न। छा असांजा ॿार सॼी ज़िंदगी रोंबा करे कोॾियूं हलनि? अदा हबीब, केरु सम्झाए हिननि जाहिलनि खे? का ॻाल्हि सम्झण लाइ तयार ई न आहिनि। भला ॿार पढ़ाइण को कसो कमु त न आहे, इहो त सुठो कमु आहे, पैगंबरनि वारो कमु आहे। ॿार तालीम हासिल करे कंहिं न कंहिं मंज़िल ते वञी पहुचंदा, असांजे ॻोठ जो नालो रोशन थींदो। पर अलाए छो वॾेरा स्कूल बंदि कराइण जे चकर में आहिनि। मास्तर निसार, तूं परेशान न थी जाए, असां तोसां गॾु आहियूं। ॾींहुं हुजे चाहे राति हुजे, हुकुम कजांइ। यार हिकु ॻोठ जा पाण में भाई रहूं, असां हिक ॿिए जे कमु न ईंदासीं त भई कॾहिं ईंदासीं? बाक़ी वॾेरा इहे बाबा सॼा दुश्मन आहिनि, कॾहिं न चाहींदा त ॿार पढ़नि। मां पंहिंजी केॾी महिनत करे पंहिंजे भाउ खे पढ़ायो आहे, केॾी न ख़ुशि नसीबी आई आहे। चलो तव्हांखे बि देरि थींदी हूंदी, अलाह भाई गॾु आहियूं इंशाअल्लाह सदाईं करे। मास्तर
तोखे केतिरा चकर खोतार जा स्कूल न खोल पोइ बि मास्तर तूं नथो मणी छा बि थी पवे मां स्कूल ज़रूरु खोलींदुसि स्कूल कॾहिं बि बंदि न कंदुसि मुंहिंजो इहो अज़म आहे जेसीं ताईं जीअरो आहियां इहो अज़म मां पूरो करे रहंदुसि मास्तर तुंहिंजी आ मजाल बाबा ही त वॾेरनि जो वॾो ॾाढा आहे मास्तर निसार ॻोठ जा ॿार थो पढ़ाए कहिड़ो गुनाह जो कमु थो करे पुट सालार हिन ॻोठ जे वॾेरनि जी अबे ॾाॾे खां वठी इहा रीत हलंदी थी अचे सालार भाउ तूं बि न पढ़ी सघे हा जेकॾहिं असां तोखे मामा ॾे न मोकिलियो आहे बाक़ी असां त जॾहिं खां सम्झ में आहियूं त ॻोठ में स्कूल ठहंदा आहिनि पर वॾेरनि जे गुदाम लाइ ॿारनि जे पढ़ाईअ लाइ न पर असां सॼे ॻोठ वारा पर इन ज़ुल्म ख़िलाफ़ छो नथा उथूं पुट जेको उथंदो आहे न वॾेरा हुनखे हमेशह जे लाइ चुप कराए छॾींदा आहिनि वीचारे ख़ालिक सां छा कयूं इहा सॼे ॻोठ खे ख़बर आहे उनजे जवान पुट खे मारे ऐं उनखे ॻोठ नेकाली ॾेई छॾियऊं तंहिं करे भाउ सालार चुप चङी आहे भाउ जे ज़ालिम खे ज़ालिम चवंदासीं त नुक़सान वरी बि पंहिंजो ई थींदो त पोइ बाबा असांजे ॻोठ मथां इल्म जी रोशनीअ जो सिजु कॾहिं उभरंदो कॾहिं ख़तमु थींदी हूंदा कॾहिं थींदो सोजरो पुट सिजु उभरंदो बि आहे त वरी लहंदो बि आहे उहो सिजु सुख जो हुजे या अमन जो हुजे या वरी ज़ुल्म जो हुजे बिल्कुलु बाबा तव्हां सही था चओ सपना हेलो सालार काफ़ी ॾींहं थी विया आहिनि जो पाण मिलिया हुआसीं हाणे त सच पुछी न मूंखां इंतज़ारु बर्दाश्त नथो थिए सपना दिलि त मुंहिंजी बि चए थी तोसां मिलण लाइ हिन ॻोठ में मिलणु मुमकिन ई न आहे ऐं हा मां बि शहर अचां पई शॉपिंग जे लाइ तो केॾा निकिरी अचां त ॿई पाण पार्क में मिलूं हा इहो थी सघे थो पियो सपना पोइ इहो कॾहिं टाइम रखूं त पोइ मां बि उहो ज़हन ठाहियां त पोइ ठीकु आहे मुंहिंजे सॾण साईं हिन हफ़्ते आचर ॾींहुं पाण में मिलंदासीं हा पोइ ठीकु आहे ईअं बहितर आहे पाण आचर ते मिलंदासीं गॾु तेतर पंहिंजो ख़्यालु रखजांइ सोना साईं बिल्कुलु ज़या इहा ख़बर सही आहे वॾेरनि जो वॾो ॾाढ आहे पर छो था विढ़नि अदा मास्तर सां कहिड़ो ॾोह कयो अदा मास्तर स्कूल खोलियो अदा निसार ॻोठ जा ॿार थो पढ़ाए इहो ॾोह आहे अदा जो इहो त वॾो ज़ुल्म आहे तारिक इहो ॾाढा शुरू खां इहे वॾेरा ज़ालिम रहिया आहिनि का नई ॻाल्हि न आहे ज़ोया रब जॾहिं ज़ालिमनि जो अंजाम ख़राबु करे भलो आही यादि
तो वडेरा अॻे में सॾु करण जो तरीक़ो सिखो त कंहिंखे कीअं सॾु कबो आहे। भले हाणे हिन खां असांखे सॾु करण जा तरीक़ा सिखणा पवंदा। आदा हिन सालाड़ा खां सिखणो पवंदो त सॾु कीअं कजे। वो सालारू ॿुधा न वॾेरनि खे त सॾु कीअं कबो आहे। कमदार एॾी उमिरि थी थी पोइ बि शैतानगिरी खां कोन थो मुड़े। खबरदार सालार जो कमदार सां तेज थी ॻाल्हाए अथई। वडेरा पंहिंजी इज़त खां वधीक केर बि न आहे। ज़बान संभाले ॻाल्हाए सालार। टके जो माण्हू थी असांखे अखियूं न ॾेखारी। हिते माण्हू सभु महान आहिनि, को बि टके जो न आहे। आहीं तूं टके जो माण्हू भुला थई त तूं महान आहीं। छा ॿुधई सालार त वॾेरनि छा चयो। मुंहिंजो अकुल शऊर इल्मु इन जी इजाज़त नथो ॾे त तव्हां ॼटनि सां मथो हणा। हिन असांखे ॼट चई हिन पंहिंजा ॾींहं खुटाया। स्कूल त हर हाल में खुलंदो, असां त कीअं था वॾेरा स्कूल खे बंदि करायूं। हा दा मूं इल्म जो झंडो हथ में खयो आहे ऐं उहो झंडो कॾहिं बि फिटी कोन कंदुसि। अदा निसार इन जंग में असां तोसां गॾु आहियूं, कॾहिं बि पाण खे अकेलो न सम्झजाए। अदा निसार तूं वञी स्कूल खोल, ॿार पढ़ा ॾिसूं त केरु थो अचे। गंगू बाहूं भाॼी छॾींदोमांसि। जेको बि स्कूल बंदि कराइण आयो न उन जा अदा भॻल हूंदा भॻल। अमीर भली उहो काबू खान छो न हुजे, करे खान उन्हनि खे दामान में मारे विझंदो। अदा हाणे मुंहिंजी ज़िंदगीअ जो हिकु ई मक़सदु आहे, इल्म जी लाट सां हिन ॻोठ मां जहालत जी ऊंदा ख़तमु करणु। इहा तव्हांजी उमेद ज़रूर पूरी थींदी। असां तव्हांजो भरपूर साथ ॾींदासीं। तारिक कुझु छो न उन लाइ असांखे बि कुझु करिणो पए। अदा जवाब ठीक थो चए। अदा निसार पोइ मरूं या जियूं पर तव्हांजे मक़सद खे अॻिते कंदासीं। मरंदा असांजा दुश्मन अमीर जेकी असां सां सीनो सां ईंदा, छो त दरिया खान दामान में दुश्मन खे मारे विझंदो आहे। इन सालार जी एतिरी जुरियत जो तव्हां सां आखियूं अखियुनि में मिलाए थो ॻाल्हाए। हा दा इन कम ज़र्फ़ सालार असांजे भाइरनि सां तिखो ॻाल्हायो आहे, हाणे हिन जो बिलो कयो। इन ॻाल्हाइण जो अंजाम ॿुधाइणो आहे सालार खे त असां केरु आहियूं। असां हिन तरह इलाइक़े जा अमीर आहियूं, ज़िमेदार आहियूं, वॾेरा आहियूं हितां जा। बिल्कुलु बाबा जुनेद, इन में को बि शक न आहे। हाकिम आहियो तव्हां हिन राज्य जा, असली दाता आहियो तव्हां, दाता। हा कमदार, खानदानी वॾेरा आहियूं, खानदानी हाकिम आहियूं, तंहिं करे पंहिंजो पलांद वठण में देरि न कंदा। छो त रोशन खान जहिड़ी रांदि केरु खेॾे। कमदार गुलामो खे न्यापो ॾे त मूंसां मिली वञे। हज़र बाबा साईं, हींअर ई थो वञे। दादा साईं हिन गुलामो जी जाइ ते जेकॾहिं सालार खे घुरायो आहे हुनखे सज़ा ॾियो। इनखे अहिड़ी सज़ा ॾींदासीं जो सॼो तर ॾिसंदो त जीअं दिलि जी बाहि मरे ऐं हियांव ते छॾो पवे। बाबा उन पोड़े गुलाम खे घुराए उनखां छा पुछा कंदव। उनजे पुट खे घुराए त उनखे सज़ा ॾियूं जंहिं असांजी बेइज़ती कई आहे। मुंहिंजा भाइरो तव्हां मूं ते छॾे ॾियो, ॾिसो त मां छा थो कयां। छो त रोशन खान जहिड़ी रांदि केरु खेॾे। सालार यूनिवर्सिटी में 5 मिनट केॾो न सवलो हूंदो हुयो, हाणे मिलण जे लाइ केॾा न तरीक़ा करणु पवनि था। हा सपना तूं ठीक थी चए, सम्झ में नथो अचे त हाणे असांजी मोहबत जो छा थींदो। सालार पाण असीं ॿई मोहबत माणींदासीं, इहो तूं यकीन कर। फिलहाल हालातनि जे अॻियां मजबूर आहियूं। तूं सिर्फ़ु हिम्मत न हारी जाए सपना, बाक़ी मोहबत मां तुंहिंजी ज़रूरु माणींदुसि। रब असांजी दिलनि जा समूरा अरमान पूरा करे। बेशक हू दिलनि जा राज़ ॼाणण वारो आहे। बादामी मुझे
गुलामो तोखे इहा ख़बर त हूंदी असांजे ॻोठ में असांजी इजाज़त खां सवा केर बि पंहिंजी औलाद खे नाहे पढ़ाईंदो। बिल्कुलु रोशन खान, इहा हक़ीक़त आहे। त पोइ असां तोखे इजाज़त ॾिनी तूं वञी पंहिंजो पुटु पढ़ा? हाँ जी बिल्कुलु। इन लाइ असां इहो सभु कुझु कयो त तुंहिंजो पुटु पढ़ी असांखे अखियूं ॾेखारे। इहो तुंहिंजे पुटु सुठो न आहे कयो गुलामू। टके जो ॻोठाणो ॻोठ जे वाली वारसनि खे अखियूं त ॾेखारे ऐं सलाम न करे। टके जा गुलामू। जुनैद खान, गुलामू न गुलामी अली चओ, अलीअ जो गुलाम चओ। मां तव्हांजे करे ते न आहियां वेठो जो दबायो था। चुप गुलामू, पंहिंजी हैसियत खां वधीक न ॻाल्हाए, न त इहा ज़ुबान काकड़े खां कढी कुतनि जे अॻियां उछलाए छॾींदुसांइ। वॾेरा, पंहिंजी फिरोनियत न ॾेखार। फिरोन जो लाश अॼु बि दुनिया जे लाइ मिसाल आहे। जेकॾहिं यज़ीद थी हुक्मरान थियणु चाहे थो, असां बि मौला हुसैन जा मुरीद आहियूं। सिर पंहिंजो कपराईंदासीं पर तुंहिंजी आॾो झुकाईंदासीं कान। घणो थो ॻाल्हाई पुढ़ा, तूं घणो थो ॻाल्हाई। पंहिंजे वित खां तूं वधीक थो ॻाल्हाई। तो पंहिंजो ॻाल्हाइण बंदि कर। जीअं सॼो ॻोठ असांजी दहशत जो तमाशो ॾिसी इबरत हासिल करे। असांजे बाबा ऐं चाचनि खां डरी पासो करे, न त टुकड़ा टुकड़ा थी वेंदी। यो बाबा साईं इजाज़त जो ॼोंस हिन खे सिखत। वरी ॻाढ़े मोड़ ते पलचण वारा कमदार मूंखे छा सिखत ॾींदी? वठोसि, ख़बर पएसि त रोशन जहिड़ी राति केरु खेॾे। वास्ते मुझे न मार, मु गरीब गरीब तूं ऐं गरीब, तूं अमीर ऐं अमीर। जेको माल तव्हां वटो मिलंदो उहो असांखे कंहिं ॿिए वटो न मिलंदो। हे वठि मोबाइल, ॻाल्हाए पंहिंजे मालिकनि सां, या असांखे 20 लख ॾियनि या तुंहिंजे सिर तां हथ खणनि। छो जो खानू पंहिंजे दुश्मन खे खुरड़ी हिकु हणाईंदो आहे, हिकु। सोचे छा थो रे, कर माइटनि ॾे फोन, न त सॼी ज़िंदगी मालिक तो लाइ सिकंदा पिया। रस्तो निहारींदा रहंदा त कॾहिं थो अचे असांजो कमाईंदड़ पुटु। मां कंहिं ॾे फोन कयां, मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा बच्चा आहिनि। चिप, वधीक हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हाई त गोली हिकु हणंदोसांइ। सिर हरू भरू बि असांजे सब्र जो फ़ाइदो न वठ। जे असांजो सब्र टुटंदो त तुंहिंजो ख़ैर न आहे। त पोइ थी वेंदे राह रबानी, न दम तो ॾिठो न मुंहुं ॾिठो। हाणे इज़त इन में अथई त जीअं असां चऊं था तीअं कर, न त ॾाढो बुरो थींदई। अदा मां हथ तो वधा, मुंहिंजे घर में मोबाइल ई कोन्हे को। चिप, कूड़ थो हाणी तूं, कूड़। पर तूं हाणे कूड़ हाणे जे क़ाबिल ई न रहंदे। मतिलबु त टे मिंटी हे असांजे कम जा न आहिनि रहिया त पोइ जहिड़ा छो हुजनि। रस्ते में छो आया हो? ॿीहर असांजे साम्हूं अचो त रस्तो मटाए वेंदा कयो, न त छा वॾेरा,
असांखे मारे छॾींदो जीअं असांजे भाउ निसार खे धकायव। असां हुन ॾींहुं कोन हुआसीं तॾहिं अदा निसार खे धकायूं, पर हाणे बर्दाश्त कोन थींदो। हाणे लठ जो जवाब तव्हांखे बंदूक सां ॾींदासीं। अरे तव्हांजी इहा मजाल जो असां सां था ॻाल्हायो। कसम है तुझे वादळ रत तुझे हिक हिक फड़े जो जिस तरह बदलन का तुझो पलाद रखदम सुख सां न तुस। हा दा हुनन बाबा जो असर करे असां जे इज्जत खे गार ॾिनी आहे। पुट लाते ही छॾे ॾियो, उहो ई हुननि खां हिसाब वठंदो। बाबा साईं अल्लाह ताला बिल्कुल ॾिसे थो, पर ज़ालिमन जो ज़ुल्म सहल भी त गुनाह आहे न। असां ज़ालिमन खे हरगिज़ माफ़ न कंदासीं, जेड़ो कंदासीं पी जो पलांत कंदासीं, पोइ सुख सां वेंदासीं। तो जेके चढ़ण न बचा हे छा जो बाबा के साधार भा बाबा सा वडेरा वड्या हन छा जे लाइ वड्या अथसि, कहिड़ो ॾोह कयो आहे बाबा हुननि जो। पुट मुंहिंजो ॾोह इहो आहे त मां पंहिंजो पुट पढ़ायो। हा पुट सालार, मां तोखे छो पढ़ायो, उन ते वडेरनि खे कावड़ आई। हाणे बाबा जो पलांत करे पोइ सुख सां वेंदासीं। अदा हाणे मरंदासीं या मारींदासीं, पर हाणे चुप करे कोन वेंदासीं। जी अदा इहा ॻाल्हि आहे त पोइ अचो मां बि अव्हां सां गॾु आहियां। पुट ये टोपी मेड़ अथव। बेली मुंहिंजे हिन अछी डालीअ खे ॾिसो, जहिड़ो न कयो पुट, जहिड़ो न कयो। जेकॾहिं तव्हांखे कुझु थियो त अरे मां पोखारे वेंदुसि। अरे पोइ त मां मरी वेंदुमि बाबा तो ही छा कयो। मास्टर मारे ॾे, जेको इनाम चवंदे मां तोखे ॾींदुसि। नाम जे लाइ त ट्रिमिंटी पंहिंजे भाउ खे बि मारे सघे थो। त पोइ देर न कर ट्रिमिंटी, मूंखे मास्टर मारे ॾे। रोशन खान, तूं कंहिं बि क़िस्म जो उल्को न कर। ईअं सम्झ त मास्टर इहो ई कोन हुयो। ओ ईअं खानो जानवर वाली ॻाल्हियूं कई न। हा खानो, रोशन खान वॾी ॻाल्हि कई आहे। हाणे इहो कमु असांखे अॼु ई करणो पवंदो। पोइ 5 आङुरियूं गीह में, पंहिंजूं त 10 आङुरियूं गीह में हूंदियूं। ओ ॾिस त बरकू मास्टर खे कीअं थो बुल ॾियाराए। त पोइ संगत हिन कम में देर न कबी, किथे दाव रहिजी न वञे। पोइ ॾिसंदासीं त मास्टर काॾों अचे थो ऐं काॾां वञे थो। घटि घेड़ हुन जा जाचणा पवंदा। ईअं ई बहितर आहे, पहिरियां उनजी जांच कयूं, पोइ उनखे ख़तमु कंदासीं। मूंखे पक आहे ॻोठ वारे बंद खां ज़रूर ईंदो वेंदो हूंदो। पोइ कयूं था राह रबानी, न हूंदो न ॿार ई पढ़ाईंदो। अहिड़ो मौत मारींदासीं मास्टर खे हिक धक में दम धणीअ हवाले। हा खानू, धक हिकिड़ो, मुड़स ख़तमु। मां हाणे तोखां सवाइ नथी रही सघां। इहा हक़ीक़त आहे ज़ोया, हाणे मूंखां बि बर्दाश्त नथो थिए। त पोइ बाबा सां ॻाल्हाए न, मुंहिंजे रिश्ते जे लाइ तूं मुंहिंजो संग वठ, पोइ पाण ॿई सॼी ज़िंदगी गॾु रहंदासीं। ईअं ई थींदो, मां बाबा सां ॻाल्हायां पियो।
त तुंहिंजे बाबा खां तुंहिंजो रिश्तो करां। हाँ कबीर देर न कर, ईअं न थिए जो देर थी वञे। न ज़ोया, देर न थींदी, तव्हां भरोसो रखो। अला वठण ई दुसियार हो कदीर खुहारो चे सोना तू सरकार हो साण हूं दे दिलदार दो दे खान जाफरी असा हो तो के वठण मुजा जानी दौलत मामन साईं दासे तो के वठण मुजा जानी दौलत मामन साईं दासे दौलत मामन साईं दासे चाचन मामन साईं दासे दौलत मामन साईं दासे चाचन मामन साईं दासे तो के वठण मुजा जानी दौलत मामन साईं दासे तो के वठण मुजा जानी दौलत मामन साईं दासे दौलत मामन साईं दासे चाचन मामन साईं दासे दौलत मामन साईं दासे वॾे धमाकन साईं दासे तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत मामन साईं दासे तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत मामन साईं दासे मामन साईं दासे तुझे दर ते झुमरियूं पाए पंहिंजो जीवन साथी बणाए तुझे दर ते झुमरियूं पाए पाए पांचो जीवन साथी बनाए तुझे धरते झुमरियों पाए पांचो जीवन साथी बनाए तोके वठण मुंहिंजा जानी दौलत मामन साईं दासे तोके वठण मुंहिंजा जानी दौलत मामन साईं दासे
निसार जे खून जो पलान वडेरनि खां गाए वॼाए वठंदासीं, कोन छॾींदासीं उन्हनि खे। हा दा बेगुनाह भाउ जो पलान ज़रूर कंदासीं। जंहिं असांखे रत रोआरियो आहे असां बि हुनखे रत जा घोड़ा रोआरींदासीं। वॾेरनि असां सां वॾियूं जुठियूं कयूं आहिनि, जुठियूं। हाणे असां बि घटि कोन कंदासीं। अदा निसार जो पलाद हर हाल में करणो आहे, पोइ छा बि थिए। मासा दरिया खान बस करे न आहे वेहणो, मासा त निसार पलांद करणो आहे। पलान बेड़ो कंदासीं जो जेको ॾिसंदो शिरक भरींदो। अदा मुंहिंजो त जिगुर थो चले जॾहिं अदा निसार जो चहिरो थो साम्हूं अचे। अदा निसार चवे थो जल्द मुंहिंजो पलांद कयो ऐं ॻोठ में स्कूल बि खोलियो। हा जबार तूं ठीक थो चईं। स्कूल त ॻोठ में खुलंदो, हर हाल में खुलंदो। अदा निसार जो ख्वाब हो त स्कूल खुले ऐं स्कूल खोलींदासीं, ॿार बि पढ़ंदा। ॾिसूं त केरु थो रोके। जेको बि रोकींदो निस्त नाबूद थी वेंदो। मास्टर वियो न रहियो पास ऐं न रही पासरी। हाणे ॾिसूं त केरु थो ॻोठ जा ॿार पढ़ाए। अदा वॾा हलियो क़ौम सुधारण थी वियो राह रबानी। हरू भरू पंहिंजी जान जो दुश्मन थियो मास्तर। असां सां न चाहियां त ज़िंदगी बची वञे सां। हाणे वधनि मास्तर जा माइट ख़तम आहे, दुरूद पढ़ाईंदा। घणो ई सम्झायोसीं मास्तर मुड़ी आहिनि पर कोन मिड़ियो, वियो मौत जे वर चढ़ी। मास्तर निसार खे अदा वारनि मारायो आहे। ही त पोइ वॾा ज़ालिम आहिनि। ॻोठ जे माण्हुनि जे मथां एतिरो ज़ुल्म छो था कनि? छो तालीम जा दुश्मन थी विया आहिनि? छो पंहिंजो क़ौम जा दुश्मन थी विया आहिनि? बाबा मास्तर खे लीडर थियण जो शौक़ु, हाणे सॼी लीडराप ख़तमु थी वियसि। असली कमु मुंडीअ ते टिक थी वियो। हा कमदार मास्तर ॼण ॼाओ ई कोन हो। छो त रोशन खान जहिड़ी रांदि केरु खेॾे। बिल्कुलु बाबा बिल्कुलु। तव्हांजो को मट आहे ई कोन। तव्हां पंहिंजो मट पाण आहियो बाबल साईं। हा कमदार जेको असां सां फिटाईंदो न उहो बाबा नेस्त नाबूद थी वेंदो। ॾिठो ई न मास्तरनि जो अंजाम त छा थो थिए। हाणे को बि ॻोठ जो माण्हू असांजे अॻियां कंधु न खणंदो ऐं जेको बि कंधु खणंदो उहो कटिजी वेंदो। ओ त रोशन जहिड़ी रांदि केरु खेॾे। खबरदार नहीं दे कमदारा। तेरी बीरो कमदार अॼु दे त बिप फाड़े मता भगो आई जे भगे त सुठो न थींदो ई। अबा डरिया का न खेर तो है ना, सब खेरा ना। अबा घरों मानी खाई ना आया हो जा। चुप वडेरन जा कुत्ता वात तोणी। जे बीर अदा जी गुस्ताखी कई त मुंह वारी गोली हण तो ना। आखिर तो हाथ चाहो छा था? छा मकसद आता? सच सच बुधाय
जेको बि तोखां पुछऊं जे कूड़ ॻाल्हाईंदे त पोइ कमदार तुंहिंजो ख़ैर न आहे। ॿुधाए अदा निसार खे कंहिं मारियो न ॿुधाईंदे त वात तारी खोली हणंदो साईं। वॾे जे चवण त छो मारियो? जल्दी ॿुधाए कमदार, जल्दी ॿुधाए कमदार, जल्दी ॿुधाए। जेसी ताईं बाबा जी बेइज्जतीअ जो पलांत न कंदासीं तेसी ताईं सुख सां कोन वेहंदासीं। अदा साईं मुंहिंजे अंदर में बाहि जा बबड़ था ॿरनि पिया। उहा बाहि तॾहिं थधी थींदी जॾहिं वॾेरनि में को मरंदो। हुननि असांजे पीउ जो रतु वहायो आहे, असांजे जवानप खे गार ॾिनी अथऊं। पलांत ज़रूर कंदासीं कबीर, ज़रूर कंदासीं। अदा हू ॾिस वॾेरा था अचनि। हा त पोइ हिन वॾेरनि जो अॼु ख़ैरु न आहे। त पहुचो रोशन खान के त परायो रतु कीअं वाहे पियो आहे। असां बि वॾे रखे धक दिल वारो हयो आहे, दिल वारो। ख़बर पवंदसि हाणे त मज़लूमनि सां कीअं उचाइबो आहे। हाणे असां बाहि थी आऊं, बाहि जो को हथ लाईंदो सड़ी खाक थी वेंदो। साला तू तो पढ़ियल लिखियल आहीं, तुझे हथ में हथियार ऐं तू मुंहिंजे भाउ खे मारियो। सपना तुझे भाइरनि मुंहिंजे मज़लूम बाबा सां जेको अशर कयो उहो ॾिसी मुंहिंजी रत रुनी। त पोइ तू माण्हू मार, इहो बि न सोची त हू मुंहिंजो भाउ हुयो जेके तो मारियो। सपना जे मुंहिंजे पोड़े पीउ जी जाइ ते तुंहिंजो पीउ हुजे त छा करे हा। मां मञा थी त मां बि तो जहिड़ो कदम खणा हा, पर इहो सुठो अमल न आहे। सपना जे तुंहिंजी दिलि ॾुखी आहे त मां माफ़ी थो वठां। छा कयां, मजबूर आहियां, मजबूर। तुझे पुटन मुझो भाउ ऐं भाइटियो मारे वॾी ग़लती कई आहे। तुंहिंजे पुटनि जी ग़लतीअ जी सज़ा असां तोखे ॾींदासीं। बाबा साईं हणोसि गोली, कयो पलाम। अरे तव्हां छा मारींदव? मौत अलाह न ॾे, तव्हांजे हथ में कुझु बि न आहे। त पोइ गुलामो हाणे मर। दरिया खान जो दामन चङनि भलनि जा हाव ॾारे विझंदो आहे। अरे तो छा सम्झो, तूं मुंहिंजे भाउ खे मारे बची वेंदे। अॼु तुंहिंजो ऐं रोशन खान जो नसुल ख़तम कंदुसि।
असांजो बेगुनाह मारियो भा अॼु साथी समेत मारी थो साईं। के खबर आहे खानू पांजे दुश्मन के खुरड़ी एक सिमंटी मन लाइ क्या थी रे ज़ोया मूंखे तोसां दिलि जी ॻाल्हि करणी आहे। कहिड़ी दिलि जी ॻाल्हि करे थो कबीर? मां तोसां बेइंतहा मोहबत कंदो आहियां। मां तोखे सदाईं चवणु चाहींदो आहियां पर चई न सघंदो आहियां। कबीर मां तुंहिंजी वॾी इज़त कंदी आहियां। तूं ॾाढो सुठो आहीं ऐं शरीफ़ घराणे सां वास्तो रखींदो, पर मां के ॿिए जे नाम थियल आहियां। इन जो मतिलबु त तूं मुंहिंजो नसीबु न आहे, ईअं न? ईअं ई सम्झ रब कंदो मूंखां वधीक तोखे ॿी काई मिली वञे। ज़ोया ठीकु आहे, अॼु खां पोइ मां तुंहिंजी अञा वधीक इज़त कंदुसि। चङो कबीर, छापे ॾिसां बाबा शमीर जेको तूं तो ॾिसी उहो मां तो ॾिसां। इहा हूर परी त असांजी हवेलीअ में ठहंदी। खबरदार जे मुंहिंजे वेझो आयो। तूं वेझो जी ॻाल्हि थी करीं पर आ तोखे खणी वेंदुसि। तूं परेशान न थी, ज़ालिम वयो मरी। सालार इन्हनि वॾेरनि जो हिकु बि नस्ल पोइते न आहे छॾिणो। ॿिनि भाइरनि जे मरण खां पोइ रोशन खान चरियो थी वियो आहे। वॾा दरिया खान जेको ज़ालिम ज़ुल्म कंदो उनखे हक़ हिसाब ॾियणो आहे। दरिया खान असां ओसी ताईं चुप करे कोन वेंदासीं जेसि ताईं सभिनी वॾेरनि खे ख़तमु न कयूं। असांजे भाउ खे मारे हुननि पंहिंजी तबाही जो ऐलान कयो आहे।
असां हाणे एतिरो अॻिते वधी आया आहियूं जो हाणे सिर्फ़ु वॾेरनि जी तबाहियूं करणी आहिनि। हाणे असां सभु गॾिजी कसम था खणूं इन रोशन खान खे न आहे छॾिणो। इन्हनि वॾेरनि खे मुकमिल तबाह करणो आहे, इन्हनि खे न आहे छॾिणो। हाँ असां तव्हां सां गॾु आहियूं, जहिड़ो त जहिड़ो हाणे कदम पोइते कोन रखंदासीं। जॾहिं बि मुड़ुस माण्हू पेर अॻिते कंदा आहिनि पोइते कोन कंदा आहिनि, पोइ मरजे या मारजे। हाणे सभु प्लान त पूरा करे पोइ ई सुख जो साह खणंदासीं। उहो ॾींहुं तमामु जल्दी ईंदो, जे ॾींहुं दुश्मन जे लाशनि ते नगारा वॼाईंदासीं। उन्हनि नगारनि ते असां नाच कंदासीं। हीअ सॼी दुनिया ॾिसंदी त प्लान कीअं कबा आहिनि। त पोइ उन्हनि जे मथां असां क़यामत बणिजी पोइ हलो त हलूं। दरिया खान जो दामन चङनि भलनि जा हाव ॾारे विझंदो आहे। मां पंहिंजे भाउ निसार जे लाश ते कसम कयो हो त मां पंहिंजे भाउ जो प्लान ज़रूर कंदुसि, ज़रूर कंदुसि। दरिया खान रोशन खान गलत कयो हो तो गलत। असांजे पीउ जो रतो आहे और लाश करंदा लाशनि मथां तव्हांजा। नवीद हबीब रोशन खान तुंहिंजा भार तूं असांजा था कोन बचंदे। तमाम मूंखे अमर जी चलजो जेसिताईं तोखे ख़तमु न कंदमि तेसिताईं सुख था न विहंदमि। ज़ालिम तो घणो ई ग़रीबनि जे मथां ज़ुल्म कयो आहे। हाणे ख़बर पवंदी जॾहिं तुंहिंजे लाश खे कुता खणींदा। अॼु तव्हां खां सभु प्लान हिते वठंदुसि। अरे तो छा सम्झो त असांखे बचे वठि सभु मरंदा सभु। दरिया खान अॼु तूं बि मरदे। सालार मुंहिंजे भाउ जा कातिल न विझे। रोशन खान तो गलत कयो असां सां दुश्मनी करे। नवीद हबीब हुन त पंहिंजे ॻोठ जे ॿारनि खे तालीम ॾियण लाइ स्कूल खोलियो हो। कहिड़ो मुंहिंजे भाउ ॾोह जो कमु कयो हो। अरे हू त चाहे पियो त ही दहशतगर्दी, ही गुंडागर्दी, ही छेड़ा ख़तमु थियनि, ॻोठ जे ॿारनि खे तालीम मिले, पर तो ईअं कोन पे चाहियो। तो असांजे हथनि में हथियार खणण ते मजबूर कयो। मां पंहिंजे भाउ जे प्लान करण लाइ ही हथियार खयो, न त ही हथियार असांजो कमु न आहिनि। पर तो जहिड़े ज़ालिम खे मारण में सवाब जो कमु आहे रे, सवाब जो कमु।
बसंत अमीर मुजाफा सलर बाजे दुश्मन के पूरो क्यों सी हाणे कोशिश कर जाए इन हथियार का परे रह जाए जतरो थी सके तालीम ते जोर दी जाए बा असांजे बाबा जो ऐं मुंहिंजो ख्वाब हुयो त तूं पढ़ी ऑफिसर थी कबीर बा अभी बजी भारत हो जाई भारत अकेलो करेगा